जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे अहिड़ी कथा थी ॿुधायां जो हिंदीअ में प्रसिद्ध आहे, पर मां उनखे सिंधीअ में ट्रांसलेट करे तव्हांखे ॿुधायां थी, छोकी असां सिंधी हुजण सां गॾु हिंदू बि आहियूं। असां भॻवान कृष्ण राम भॻवाननि जी पूॼा कंदा आहियूं, असां ॾीओ बि ॿारींदा आहियूं। इन करे असांखे पतो हुजणु खपे कि ॾीए सां ॾीओ छो न ॿारबो आहे, गांइ ऐं कुते जी रोटी छो कढिबी आहे, या कंहिं ब्राह्मण खे भोजन खाराए करे दक्षिणा छो ज़रूरु ॾिबी आहे, या कंहिंखे साड़ी ॾियण सां ब्लाउज ज़रूरु छो ॾिबो आहे। इहो सभु असांखे पतो हुजणु खपे। इन सां गॾु इन करे हीअ कथा मां तव्हांखे ॿुधायां थी, जेका ध्यानु ॾेई ॿुधो। ऐं हीअ कथा हर व्रत कथा खां पोइ ज़रूरु ॿुधणु खपे। अचो त ॿुधूं हीअ कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भॻवान जी जय। हिकु हुयो लपसी, हिकु हुयो तपसी। तपसी हमेशा भॻवान जी तपस्या में लीन रहंदो हो। लपसी रोज़ाना 1.25 सेर जी लापसी ठाहे करे भॻवान खे भोग लॻाए करे खाईंदो हो। हिकु ॾींहुं ॿई विढ़ण लॻा। तपसी चयो त रोज़ भॻवान जी तपस्या कंदो आहियां, इन करे मां वॾो आहियां। लपसी चयो त मां रोज़ 1.25 सेर लापसीअ जो भोग भॻवान खे लॻाईंदो आहियां, इन करे मां वॾो आहियां। नारद जी उतां लंघण लॻो। ॿिन्ही खे विढ़ंदो ॾिसी उन्हनि खां पुछियईं, तव्हां ॿई छो था विढ़ो? तपसीअ पाण खे वॾे थियण जो कारण ॿुधायो। लपसीअ पंहिंजो कारण ॿुधायो। नारद जी चयो, मां तव्हांजो ॿिन्ही जो फ़ैसिलो कंदुमि। ॿिए ॾींहं ते लपसी ऐं तपसी जॾहिं सनानु करे पंहिंजी रोज़ जी भक्ति करण आया, तॾहिं नारद जी छा कयो जो छुपी करे 1.25 करोड़ जी हिकु अंगूठी हुन ॿिन्ही जे अॻियां रखे छॾी। तपसी जी नज़र जॾहिं अंगूठीअ ते पई त हुन चुपचाप अंगूठी खणी पंहिंजे हेठां रखे छॾी। लपसीअ जी नज़र अंगूठीअ ते पई त हुन कोई ध्यानु न ॾिनई, भॻवान खे भोग लॻाए लापसी खाइण लॻो। नारद जी जॾहिं साम्हूं आयो त ॿिन्ही पुछियुनि कि केरु वॾो आहे? त नारद जी चयो, तपसीअ खे तूं उथी बीह। हो उथी बीठो त उन जे हेठां दॿियल अंगूठी ॾिसण आई। नारद जीअ तपसीअ खे चयो, तपस्या करण खां पोइ बि तुंहिंजी चोरी करण जी आदत वई कान्हे, इन करे लपसी वॾो आहे ऐं तोखे तुंहिंजी तपस्या जो कोई फल बि न मिलंदो। तपसी शर्मिंदा थी माफ़ी घुरण लॻो। उनखे नारद जीअ खां पुछो त मूंखे मुंहिंजी तपस्या जो फल कीअं मिलंदो? नारद जी चयो, अगरि कोई गांइ ऐं कुते जी रोटी न ठाहींदो त उहो फल तोखे मिलंदो। अगरि कोई ब्राह्मण खे भोजन खाराईंदो पर दक्षिणा न ॾींदो त उहो फल तोखे मिलंदो। ऐं अगरि कोई सिर्फ़ु साड़ी ॾींदो, ब्लाउज न ॾींदो त उहो फल तोखे मिलंदो। अगरि कोई ॾीए सां ॾीओ ॿारींदो त उहो फल तोखे मिलंदो। अगरि कथा ॿुधी करे तुंहिंजी कथा न ॿुधंदो त उन जो फल तोखे मिलंदो। उन ॾींहं खां वठी हर विर्त कथा खां पोइ हीअ कथा ज़रूरु पढ़ी वेंदी आहे या ॿुधी वेंदी आहे। लपसी ऐं तपसीअ जी कथा ज़रूरु ॿुधबी आहे। त सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भॻवान जी जय। हीअ कथा पूरी ज़रूरु ॿुधजो।